सिंध हुकूमत अॼु 1700 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट पेश कंदी। सिंध काबीना पारां इन बजट जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था सखर ट्रेड एसोसिएशन जो अॻवान जावेद मेमन साहब हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम जावेद मेमन साहब। वालेकुम अस्सलाम। मेमन साहब कीअं पिया ॾिसो, कहिड़ियूं उम्मीदूं आहिनि अव्हांखे इन माली साल जी बजट मां? सही उम्मीद छा हूंदी, ॾिसो पहिरियों बि जेके बजटूं मतिलबु आयूं आहिनि उहो बि का आवाम जे हक़ में बहितरी जी न आयूं। ॾींहुं ब ॾींहुं मतिलबु आवाम ग़रीब माण्हू ग़रीब तर थींदो वञे थो। हिन महिल का बि अहिड़ी शइ न आहे जंहिंसां असां पूरी उम्मीद ॾियूं या आम माण्हू खे कोई फैसिलिटीज़ मिले या कोई महांगाई घटि थिए। हिते मतिलबु माण्हू इहे सोचनि था की हाणे हे हुकूमत ईंदी त अॼाए रिलीफ मिलंदो, हो हिते हुकूमत ईंदी त रिलीफ मिलंदो, मगर हिते को अहिड़ो पुछण वारो न आहे। ॾींहुं ब ॾींहुं महांगाई जो रेशो वधंदो वञे थो। हे जेके तेल वधियो आहे, पेट्रोल जेके वधियो आहे, हिन खां पोइ बिजली ऐं गैस जा जेके बिल वधिया आहिनि, हिन सां आम माण्हू सफ़ा मरी वियो आहे। हिन अलावा महांगाई ते तव्हां ॾिसो की चांवर, अटो, घी, तेल मतिलबु आम खाइण पीअण जी शयूं जेके वधियूं आहिनि, हिन ते माण्हू मतिलबु आम माण्हू खे वॾो मतिलबु हिन महिल नुक़सानु आहे। ऐं ईअं बजट में को असां चङाई नथा ॾिसूं की हिन में कोई उम्मीद हुजनि की हा कोई सिंध हुकूमत पारां बि अगरि का रिलीफ मिले या का हुकूमत अगरि हाणे हे ॻाल्हियूं जेके आहिनि वॾियूं वॾियूं कंदा आहिनि, मगर का बि अहिड़ो रिलीफ जो आम माण्हू खे रिलीफ जो नज़र नथो अचे की हिन जे तरफ़ो कोई रिलीफ मिलंदो। असां इहे चऊं था ख़ुदा रा घटि में घटि आम माण्हू खे रिलीफ ॾियो। हे अगरि इहे हालात रहिया त माण्हू मतिलबु हिन महिल त कारोबार सफ़ा ख़तमु थी चुको आहे ऐं अॻिते वञी करे अजाए माण्हू मतिलबु ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदा। त हिन महिल बि जहिड़ी पोजीशन वञे थी, हिते रोडनि ते रस्तनि ते सफ़ा सन्नाटो लॻो पियो आहे। सुबुह त शाम ताईं कोई ग्राहक न आहे। ऐं जॾहिं महीनो अचे थो त बिल 50-50, 60-60 हज़ार रुपए जो दुकाननि जो आहे। त तंहिंजे करे हर ॻाल्हि में महांगाई जो तव्हां ॾिसो रेशो ॾींहुं ब ॾींहुं वधे थो। त इहे असां चऊं था महिरबानी करे इनखे रेशो खे घटाइण में अचे ऐं सिंध हुकूमत पारां जेके बि हिन में टैक्सिस आहिनि हुनखे घटाए करे ख़तमु करे या हिनखे आम माण्हू खे कुझु रिलीफ ॾियण जे करे। जावेद मेमन साहब, टैक्स फ्री बजट अनाउंस कई आहे सिंध काबीना ऐं उन खां पोइ हिन जी मंज़ूरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु पेश जेका इहा बजट थी वेंदी। ग़रीब आवाम जे लाइ कहिड़ो रिलीफ आहे, बुनियादी तौर ते इहो वॾो सुवालु आहे। इन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। वापारी अॻवान आहिनि महमूद ख़ान साहब, कराची सां हिननि जो तालुक़ु आहे, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम महमूद ख़ान साहब। महमूद खान साहब, शुक्रिया आपने वक्त दिया। क्या कहेंगे, क्या उम्मीदें हैं आपको माली साल की बजट के हवाले से? देखिए, हमारी उम्मीदें तो पहले ही दम तोड़ चुकी हैं और जो वफाकी बजट आया है और वफाकी बजट से पहले जो ज़िमनी बजट आया है जिसके अंदर उन्होंने पेट्रोल की कीमत बढ़ा दी है, बिजली की कीमत बढ़ा दी है और गैस की कीमत बढ़ा दी है, तो ये तो उन्होंने एक तरह से बमबारी कर दी है मईशत के ऊपर भी। और इस बजट में भी कोई छोटे ताजिरों के लिए कोई रिलीफ नहीं रखा है। बेरोजगारी शहर में, मुल्क में बढ़ रही है, सूबे में बढ़ रही है। कॉटेज इंडस्ट्री वो इंडस्ट्री है और छोटा ताजिर वो है जो लोगों को रोजगार देता है। आपने बिजली के नरखों को बढ़ा के और गैस के नरखों को बढ़ा के और पेट्रोल के नर्ख को बढ़ा के आपने मईशत को बिल्कुल तबाह कर दिया है। इसलिए कि पिछली गवर्नमेंट ने तो बिलों पे कोई रिलीफ दिया हुआ था, लेकिन इन्होंने तो रिलीफ देने के बजाय मजीद इजाफा कर दिया है। अब बताएं 210 रुपये लीटर पेट्रोल मिल रहा है और उससे मजीद वजीर खजाना ये कह रहे हैं कि अभी इससे 30 रुपये बढ़ेंगे। तो मईशत के ऊपर एक तरह का जुमूद तारी है। और इस वक्त सूरत हाल ये है कि बाज़ारों के अंदर सुबह को ताजिर दुकान खोलता है तो शाम तक बिस्मिल्लाह नहीं होती है। लोगों की क़ुव्वत खरीद ख़त्म हो चुकी है और हम पिछली गवर्नमेंट को रोते थे, लेकिन इन लोगों ने तो बिल्कुल सल्व कर लिया है और लोग खुदकुशियाँ कर रहे हैं। लोग जो हैं जराइम की तरफ जा रहे हैं, जराइम पेशा अफराद जो है वो दंदनाते फिर रहे हैं और लोग जो है नौजवान जो है वो डाके डाल रहे हैं और महमूद खान साहब लोग जख्मी हो रहे हैं। जी महमूद खान साहब, आपने कहा कि वफाकी बजट के आने के बाद तमाम तर उम्मीदें जो हैं वो दम तोड़ चुकी हैं। आप क्या समझते हैं सूबाई बजट के हवाले से कौन से शोबे हैं जिनमें रिलीफ देना चाहिए गवर्नमेंट को? मईशत के इस्तेहकाम के हवाले से आपकी क्या उम्मीदें हैं सूबाई बजट के हवाले से?
भाई हम ये कहते हैं कि कॉटेज इंडस्ट्री को सूबे में फरोग दिया जाए। पंजाब के अंदर और केपी के अंदर कॉटेज इंडस्ट्री को फरोग दे रहे हैं, यहाँ पर नहीं दिया जा रहा। अगर कॉटेज इंडस्ट्री को फरोग दे, उनकी सपोर्ट करे, उनको रियायत दें, तो उसकी वजह से लोगों को रोजगार मिलेगा और सूबे के अंदर जो है माशी सरगर्मियाँ बढ़ेंगी। तो हम यही उम्मीद रखते हैं कि जो कॉटेज जोन बनाए गए थे, इन लोगों ने 28 साल हो गए, केएमसी ने 3 जोन बनाए थे, वो तक आबाद नहीं हुए हैं। बाकी कोई आगे की भी कोई प्लानिंग नहीं है। इसी तरह छोटे ताजिर को रिलीफ मिलना चाहिए ताकि वो अपना कारोबार कर सके। आपके पास रोजगार नहीं है, गवर्नमेंट के पास गवर्नमेंट वैकेंसीज खत्म हो चुकी हैं, तो जब उनके पास नहीं है तो आप प्राइवेट सेक्टर को सपोर्ट करें ताकि वो खुद भी रोजगार हासिल कर सके और दूसरे लोगों को भी रोजगार दे सकें। तो हमारी यही तवक्कुआत है और यही मुतालबा है कि सिंध गवर्नमेंट इसके ऊपर तवज्जो दे और इनको बेनिफिट दे, इसलिए कि दुनिया में कॉटेज इंडस्ट्री जो है वो वही सपोर्ट करती है बड़ी इंडस्ट्री को। अगर इसको आप सपोर्ट करेंगे तो मुल्क जो है तरक्की करेगा, सनत तरक्की करेगी और लोगों को रोजगार मिलेगा। ठीक है महमूद खान साहब, आपका कहना यह है कि मईशत के इस्तेहकाम के हवाले से कॉटन इंडस्ट्री को फ़रोग देना चाहिए, छोटे जो ताजिर हैं, बिजनेसमैन हैं, उनको रिलीफ देने के हवाले से गवर्नमेंट को कुछ रिलीफ देने चाहिए। इसी पर बातचीत करेंगे। जावेद मेमन साहब भी हमारे साथ हैं, सखर ट्रेड एसोसिएशन जागवान है नाज़रीन। जावेद मेमन साहब, महमूद खान जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, उन्होंने चवण त कॉटन इंडस्ट्री के ख़ासि तौर ते फ़रोग ॾिनो वञे, उनखे वधायो वञे ऐं नंढनि जेके ताजिर आहिनि वापारी, उन्हनि खे बि रिलीफ फराहम कयो वञे। अव्हां खे कहिड़ी उमेद आहे, कहिड़ा कहिड़ा शोबा अव्हां सम्झो पिया उन्हनि में हुकूमत खे रिलीफ ॾियणु खपे, ख़ासि तौर ते मईशत जे इस्तेहकाम जे लाइ ऐं ग़रीब माण्हू खे रिलीफ फराहम करण जे लाइ? ये चवण आहे नंढे तबके जो गरीब माण्हू खे जॾहिं ताईं रिलीफ न मिलंदो त हे माण्हू ख़ुदकुशियुनि ते अची वेंदा। खुदारा हिन खे घटि में घटि तव्हां नंढे माण्हुनि खे, गरीब माण्हू खे रिलीफ मिले त हे कुझु बहितरी तरफ़ ईंदो। हिन जे लाइ महांगाई जो रेशो पहिरियों कमु आहे कि घटि करनि, हे कॉटन इंडस्ट्री खोलनि या ॿिया कारखाना फैक्ट्रियूं जेके बि आहिनि असांजा हिते, मतिलबु केतिरी हिते ॾींहं ब ॾींहं हुननि खे बंदि ते वञनि था। उहो बिजली महांगी जे करे, इन जे करे सॼो सिस्टम मतिलबु हे बंदि ते केतिरा ई कारखाना हिते या ॿी जाइनि ते या ॾींहं ब ॾींहं ख़तमु थींदा वञनि था। त असांजो इहो चवणु आहे कि अगरि हे नंढा माण्हू, गरीब माण्हू जेके नंढी नंढी हिते लूमूं लॻल आहिनि या जेके हिते नंढियूं कारखाना आहिनि, नंढा फैक्ट्रियूं आहिनि, हिननि खे हलाइनि त हे आम माण्हू खे रोज़गार मिलंदो। ऐं ॿियो हिन जो बिजली जो ऐं ॿी शयुनि जो जेके महांगाई जो रेशो जंहिं सां वधे थो हुनखे घटाइनि तेल जो, त हिन सां कुझु बहितरी तरफ़ ईंदो। न त हे जहिड़े हिसाब सां रोज़ ॾींहं ब ॾींहं महांगाई वधे थी, इन हिसाब सां ग़रीब माण्हू तमामु हिन महिल इहा आहे कि वॾी तकलीफ़ में अची वियो आहे। असां ॾिसूं था हिते आम माण्हू बि जेके वीचारा सफ़ेद पोश माण्हू आहिनि, सफ़ा हिन महिल पिसजी विया आहिनि ऐं तमामु तकलीफ़ुनि में आहिनि। त असां चऊं था कंहिं बि तरीक़े सां हिननि खे रिलीफ ॾियो, हिननि खे नंढे वापारियुनि खे, नंढे कारोबारी हज़रात खे हिननि खे रिलीफ मिलणु घुरिजे, या हिननि जे लाइ हुकूमत का अहिड़ा स्कीमूं कढे जेके पैसा ॾे हिननि खे त हू पंहिंजो कारोबार खोलनि ऐं पंहिंजो कारोबार खे अॻिते करे सघनि या हुननि खे वधाइनि, त उहो घटि में घटि कुझु बेनिफिट मिलंदो शहर जे हवाले सां, सिंध जे हवाले सां। अच्छा, ज़रई मुल्क आहे ऐं सिंध ज़रई सूबो आहे जावेद साहब, ज़रई सूबो हुअण जे बावजूद ज़राअत जे लाइ जेके 7 अरब रुपया रखिया विया आहिनि, सम्झो पिया इहे इनफ आहिनि? ज़राअत खे हथी हिन सां मिली सघंदी? ज़राअत में तमामु घणो नुक़सानु थियो आहे सिंध खे, वक़्त सिर पोखाई जेका आहे मुख़्तलिफ़ फ़सुलनि जी न थी सघी आहे, ऐं हिन दफ़े गवर्नमेंट पारां रुॻो 7 अरब रुपया रखिया विया आहिनि ज़राअत जे लाइ। हे तमामु पैसा थोरा आहिनि ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे हिते पाणी जो। जी, पाणी हिते जेके आहे न सफ़ा न आहे। सिंध जे अंदरि पाणी जी वॾी खोट अची वई आहे, वॾे माण्हू तकलीफ़ुनि में आहिनि। ज़राअत जे जेसि ताईं पाणी जी खोट ख़तमु न थींदी, जेसि ताईं ज़राअत जो हिन जो सिस्टम बहितर न थींदो। हिन जे अलावा ॿिया जेके पैसो आहे हुकूमत वारा, हे 7 अरब तमामु थोरा आहिनि, हिन खे पैसनि खे वधाए ऐं ज़राअत जे शोबे खे ऐं आम किसान हारी खे जेके आहे हिते वधाइनि त हुन सां घटि में घटि अञा बि कुझु थी सघे थो, ग़रीब माण्हू खे रोज़गार मिले, हारी खे, किसाननि खे कुझु फ़ाइदो मिले हिन सां। अच्छा, आबपाशी जे लाइ ॿुधाए पियो वञे त 22 अरब रुपया रखिया विया आहिनि, जंहिंमां 10 अरब जेके आहिनि उहे वाहन खे पको करण जे लाइ रखिया विया आहिनि। वाह जेकॾहिं पका थींदा त पोइ पाणी जी फ़राहमी सम्झो पिया वक़्त से थी सघंदी आहे, हिन में का बहितरी अचण जी उमेद आहे?
साईं हे 10 अरब 12 अरब या 15 अरब जेके बि हे रखंदा आहिनि वाह खे पको करण जे लाइ, असां त बिल्कुलु दरिया किनारे ते वेठा आहियूं, असांखे हिकिड़ी हिकिड़ी शइ नज़र अचे थी। जी हे मशीनूं घुराईंदा आहिनि, रोड बंदि कंदा आहिनि, 10 15 20 ॾींहं सिस्टम हलंदो आहे ऐं मटी उते कढंदा आहिनि पको करण जे लाइ, कुझु बहितरी आणण जे लाइ। मगर इहे 10 15 ॾींहं में हे कमु हलंदो आहे, मगर 10 15 ॾींहं में त हे 10 अरब रुपया त वॾी मतिलबु हिकिड़ी रक़म आहे ऐं कमु जेके 16 ॾींहं हलंदो आहे, त मां चवां थो की उहो बाक़ी त सभु मतिलबु हुनमें करप्शन जी नज़र वेंदो आहे। त असां चऊं था अगरि पैसो जीअं मिले बि थो, अगरि सिंध पारां अगरि हुकूम जे पारां, त हिन खे घटि में घटि हिन जे अंदरि करप्शन न थिए, हिन खे जांच पड़ताल हिन थिए। छाजे करे की हिन में करप्शन जो वॾो चक्कर आहे ऐं हिन जो का शइ नज़र नथी अचे की हे 10 अरब 5 अरब या 15 अरब लॻा बि आहिनि न आहिनि लॻा। छाजे करे उहो चवंदा आहिनि की असां हिन जी ढल सफ़ाई जे लाइ या हिन जी पाणी जे लाइ, असां हुनजे बंदि जे लाइ जेके कयूं था, हिन जी का जांच पड़ताल थिए नथी। त असांजो चवणु आहे की हिन जे मथे का अहिड़ी टीम भए जेके हिन जो बाक़ाइदा जांच पड़ताल थिए ऐं कमु जेके थिए थो हे वाक़ई में प्रॉपर तरीक़े सां थिए थो या न, इहे हिन जी जांच पड़ताल थियणु घुरिजे। ठीकु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब जी इहा दावा त ग़रीब दोस्त जेका इहा बजट आहे ऐं अंगनि अखरनि जे हिसाब सां जेके सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 15% वाध जेका आहे उनजी तजवीज़ आहे या पेंशन में 5 खां 15% वाध कई वेंदी। प्राइवेट सेक्टर जे लाइ को वाज़े फिगर या को वाज़े मनसूबो साम्हूं नाहे। प्राइवेट सेक्टर खे हथी वठाइण जे लाइ के डिमांड्स के मुतालबा अवांजा जावेद साहब? प्राइवेट सेक्टर के कीअं मतिलबु? प्राइवेट सेक्टर जी वाध बीज जे लाइ, उन जे इस्तेहकाम जे लाइ, जीअं उन में जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते जिन जो तालुक़ु प्राइवेट सेक्टर सां आहे, उहे पाण भरो थी सघनि, इन हवाले सां के तजवीज़ूं मां ॾियणु चाहींदो। ॾिसो न, मां त चयो की प्राइवेट सेक्टर में अगरि कारोबार जे अंदरि अगरि हे ग़रीब माण्हू खे, आम माण्हू खे अगरि का लोन सिस्टम या अहिड़ो का ॾियनि था जेकी कारोबार जे लाइ, त उहो माण्हू बि कुझु मतिलबु कारोबार खोले हुन सां बहितरी अची सघे थी। जीअं पहिरियों दौर में कंहिं दौर में मतिलबु स्कीमूं मिलंदी हुई त आम माण्हू हिकिड़ो नंढो वापारी नंढो रोज़गार उहो मतिलबु पंहिंजो करे सघंदो। उहो हाणे हिते का इन जे लाइ अहिड़ी स्कीम या हे का अहिड़ी आहे न आहे। असां चऊं था की इहे बि नंढे माण्हुनि खे, नंढे वापारियुनि खे रोज़गार स्कीम मिलणु घुरिजे कंहिं बि तरीक़े सां हिन में। ठीक है जावेद मेमूर साहब, बड़ी मेहरबानी है टाइम न्यूज़ से गाल बोल की। महमूद खान साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने टाइम न्यूज़ से बात की। नाज़रीन, सिंध हुकूमत अॼु 1700 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट पेश करे रही है। मईशत के मुस्तहकम करण के हवाले से डिमांड्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पियूं। महमूद खान साहब जेके वापारी अॻवान आहिनि जिन जो तालुक़ु कराची सां आहे, उन्हनि जो चवणो त नंढनि वापारनि खे आम जेके कर्ज़ा आहिनि बैंकुनि तरफ़ां उहे फ़राहम कया वञनि ऐं ख़ासि तौर ते कॉटन इंडस्ट्री जेका आहे उनखे मज़बूत करण जे लाइ हुकूमत खे क़दम खणणु घुरिजनि, छाकाणि त कॉटन इंडस्ट्री सां तमामु घणा जेके माण्हू आहिनि उहे सिलहाड़ियल आहिनि। जावेद मेमूर साहब जेके सखर ट्रेड एसोसिएशन जा अॻवान आहिनि, उन्हनि जो चवणो त मौजूदा जेका बजट आहे उन में आम माण्हुनि जे रिलीफ जे लाइ का शइ नज़र नथी अचे। नंढा जेके वापारी आहिनि उन्हनि खे रिलीफ न ॾिनो वियो आहे। महांगाई घटाइण जे लाइ हुकूमत खे अमली क़दम खणणु घुरिजनि। नंढा कारखाना जेके आहिनि, स्मॉल इंडस्ट्रीज़, उहे हुकूमत खे लॻाइणु घुरिजनि त जीअं आम माण्हू जेको आहे उहो रोज़गार हासिलु करे सघे। प्राइवेट सेक्टर जेको ख़ानगी सेक्टर आहे उन जी वाध बीज जे लाइ, उनखे वधीक मज़बूत करण जे लाइ बि ख़ासि तौर ते नंढा जेके कारखाना आहिनि उन्हनि खे लॻाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे, अशद ज़रूरत आहे। ज़राअत जे लाइ जेके हुकूमत तरफ़ां 7 अरब रुपया रखिया विया आहिनि, इन हवाले सां अॻवाननि जो ऐं वापारी अॻवाननि इहो चवणु आहे त इहे तमामु घटि आहिनि, अटे में लूण बराबरि आहिनि। सिंध हिकु ज़रई सूबो आहे ऐं ज़राअत जी बहितरी जे लाइ, भलाई जे लाइ, उन जी वाध बीज जे लाइ हुकूमत तरफ़ां रुॻो 7 अरब रुपया रखणु जेको आहे उन ते उन्हनि हैरत जो इज़हार बि कयो आहे। फिगर्स बि अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध हुकूमत अॼु 17 खरब जेके आहिनि उन्हनि जी मालियत वारी बजट पेश कंदी। सूबाई काबीना इन बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% वाध जा इम्कान।